खैरपुर डीसी ऑफिस खैरपुर में अहम इजलास अकाउंटेंट जनरल सिंध ऐं डिप्टी कमिश्नर खैरपुर पारां पेंशनर्स जी सहूलियतुनि ऐं अकाउंटेंट्स मैनेजमेंट निज़ाम खे बहितर बनाइण ते इतफ़ाक़। खैरपुर अकाउंटेंट जनरल सिंध मियां दाद राहूजो ऐं डिप्टी कमिश्नर खैरपुर अल्ताफ़ हुसैन चाचड़ जे दरमियान डीसी ऑफिस खैरपुर में एक अहम इजलास मुनक़द थियो, जंहिं में पेंशनर्स खे फ़राहम कयल सहूलियतुनि में बहितरी आणण ऐं अकाउंटेंट्स मैनेजमेंट सिस्टम के वधीक मौसर बनाने बाबत तफ़सीली ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। इजलास दौरान खैरपुर ज़िले के पेंशनर्स के दरपेश मसइलनि जे हल ऐं खेनि वधि खां वधि सहूलियतूं फ़राहम करण लाइ मुख़्तलिफ़ तजवीज़ुनि ते ग़ौर कयो वियो। इन मौक़े ते ॿिन्ही ऑफिसरनि इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो त पेंशनर्स जे मसइलनि ते फ़ौरी तौर अज़ालो यक़ीनी बनाइण सां गॾु अकाउंटेंट सां गॾु लाॻापियल अवामी ख़िदमतुनि जी फ़राहमी खे वधीक बहितर ऐं शफ़ाफ़ बणायो वेंदो। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर खैरपुर अल्ताफ़ हुसैन चाचड़ इजलास खे ख़िताब कंदे चयो त पेंशनर्स खे संदनि घरनि ते आसान सहूलियतूं फ़राहम करण लाइ अमली क़दम खया वेंदा त जीअं खेनि सरकारी ऑफिस जा गैर ज़रूरी चकर न लॻाइणा पवनि। इजलास में डिस्ट्रिक्ट अकाउंटेंट ऑफिस खैरपुर जे कारकर्दगी जो पिणु जाइज़ो वरितो वियो। इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो वियो त अवामी शिकायतुनि जे बर वक़्ति अज़ाले लाइ मौसर हिकमत अमली इख़्तियार कई वञे। इजलास खे ख़िताब कंदे अकाउंटेंट जनरल सिंध मियां दाद राहूजो चयो त अकाउंट्स मैनेजमेंट निज़ाम में जदीद सुधारा आणे अवाम खे वधीक बहितर सहूलियतूं फ़राहम करण लाइ समूरा वसीला इस्तेमालु कया वेंदा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।